बिटशा में ख़बर ईंदा हलो त बिटशा में याकूब शहीद कब्रिस्तान में कब्जे करण खिलाफ़ मुकामी शहरनि जो तंबूरा चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कदीमी फ़कीर याकूब शहीद कब्रिस्तान में गैर कानूनी कब्जो हटायो जा नारा हया विया, जंहिंमें अॻूणे टाउन चेयरमैन बिटशा सैयद गदा हुसैन शाह, जिस्कम अॻवान सैयद हाशिम शाह, रसूल बख्श मल्ला, आदिल राजपूत, राणा आसिफ राजपूत समेत ॿियनि सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मुज़ाहिरनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां अॼु इन करे निकिता आहियूं त शहर में असांजे इलाइक़े में बदअमनी रोज़ानो असांजा मोटर साइकिलूं पैसा दुकाननि तां रक़मूं राति जे टाइम ते महांगाई जे करे हीअ जेका वधी आहे बदअमनी उन जे ख़िलाफ़ु इन खे तदारक कयो वञे, माण्हुनि जूं मोटर साइकिलूं ऐं माण्हुनि जा पैसा बचाए। ॿियो असांजो कल्ह हिते जो हिकिड़ो लोकल जेको आहे शाह साहब, उन छा कयो आहे, जो याकूब शहीद कब्रिस्तान आहे उनखे दीवार आहे लाइ पकी, अवां पंहिंजे अखियुनि सां ॾिसो, दीवार आहे लाइ दीवार जे अंदरि कोठियूं ठहिनि, उहे कोठियूं ठाहे उते फ़क़ीरनि जा सामान जेके आहिनि उते रहंदड़ जेके उन्हनि जा कढराए कल्ह दर पटरायो अथसि। उहा वीडियो मुंहिंजे साम्हूं तव्हां ॾिनी आहे। उन प्लाट खे पंहिंजे मेले वारे प्लाट में मोलाए छॾी। वरी चए थो त हिते बाबा मेले में सर्कस वारा रहंदा। मूंखे सर्कस वारा त सॼे उन में याकूब शहीद में रहंदा हुआ। पोइ तव्हां छा याकूब शहीद सॼो खणंदव छा? हिकिड़ो त सदाईं तव्हां बदफ़ज़ीलती वारो कमु कंदा आया आहियो त मुक़ाम में सर्कस में खदड़ा इहे जेके बि जेको तव्हांजो धंधो उते तव्हां चालू करायो बि त इन जो ज़रूरी कोन्हे त तव्हां या कोठियूं में आरज़ी मेले में किरी रहण लाइ परदेसियुनि खे ॾिनी। त हाणे तव्हां हमेशह लाइ असांजो सर्वे नंबर आहे, सर्वे नंबर त बाबा 476 मुक़ाम जो आहे, उन जा 40 एकड़ आहिनि। तुंहिंजो अगरि इहो एॾे ई आहे त तूं भले माप कराए, ढाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ढाहे कब्ज़ा पिया कनि ऐं शहरनि जो कब्रिस्तान आहे। ऐं शहरनि खे अपील कंदुसि साफ़ खे त तव्हां सभिनी जा बाबा ॾाॾा हिते दफ़न थियल आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त कर। जॻह ई कोन्हे अॻु में ई, हीअ त भली मरहूम वीचारा हिक ॿिए खे जॻह ई पिया ॾियनि, अलाह जे मदद सां ॿियो कमु हले, न त कब्रिस्तान असांजो फुल लॻो पियो आहे ऐं हीअ क़बरूं ढाहे ऐं हीअ जेको पिया। ॿियो त मोहम्मद रहीम खोसो साहब पुलिस ऑफिसर आहे असांजो सुठो बिटशा जो आहे, उन सां ज़्यादती थी आहे उते बदीन में तलहार में, ऐं जेके शरपसंद आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे उनखे जेको तोहफ़ो ॾिनो वञे, बाला ऑफिसर IG साहब इहो। ॿियो त वकीलनि सां जेका थी आहे शहदादपुर में हालनि में, या जेके वाक़िया थिया आहिनि सहाफ़िन सां थिया आहिनि हैदराबाद में, कराची में, लाड़काने में, सखर में, ॻोल्हे सहाफ़िन खे जेको आहे मारीनि पिया, जेके इहो बि नाइंसाफ़ी आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।